चूंडको भरिसां ॻोठ तूत पयार में मौजूद आहियूं जिते ही ॻोठाणा बासर ऐं सोराय पुलिस खिलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। 3 महीना अॻु मुंहिंजो सालो मुर्तज़ा ने पढ़णो कयो आहे, शौक़ जी शादी पढ़णे पंहिंजी पसंदि जी शादी कई। जो राति देर सां असांजे ॻोठ ते हमलो थियो आहे। पहल ॿाहिरि वेठो आहे, तारीख़ फेरी आहे घर ते, हुन पिसनि जो पढ़णो कयो कोर्ट में, ॿार बि न आहे। हाणे कोर्ट वारा हिते सूबेदार जेको थाणे जो आहे असां हुनजा पाणी भरूं अचा आहियूं, पर असांजो ॿुधनि नथा। पैसनि ते हुननि खां पैसा वठी अॻु में हमलो कयूं। हा त मूंखे अॻुवाट कयो पिया वञनि, मुंहिंजो चाचो पहिरियों निकिरी आयो, उन अला अला कई, कुझु पाड़ियारनि अला अला कई, हुन करे मूंखे छॾियो न। माना मूंखे अॻुवाट कयो पिया वञनि, मुंहिंजे भाइरनि जे मथां फेरिंग कयनि। 3 महीना अॻु में पसंदि जी शादी कई आहे गंबड़ जी अदालत में, जंहिंखां पोइ मुंहिंजी जेका ज़ाल आहे हुनजा जेके वारिस आहिनि पीउ मां आहिनि उहे जान जा वेरी बणिजी विया आहिनि असां ॿिन्ही जा। राति जेको आहे सो तक़रीबन 3 बजे जो टाइम हुयो जो असांजे घर जे मथां हुननि अची हमलो कयो आहे। हिकु हिन जो पीउ हुयो, ॿियो हिन जे पीउ जो सौटु हुयो, ऐं 3-4 माण्हू जेके हुया उहे नामालूम हुया। उहे बुटुनि सां आया, हथियारनि सां आया। जीअं आया अचण सां हथियारनि जा मुंहं खोले ॾिनो असांजे घर में, ऐं 3-4 कलाक तक़रीबन फायरिंग हली। असां पुलिस खे इतला बर वक़्तु इतला बि कयो, लेकिन पुलिस कोन आई। हिननि जो चयो त असांजे नौजवान मुर्तज़ा पयार नगमा हाजाणियूं सां शादी कई आहे अदालत में, जॾहिं त जेके उन जा वारिस आहिनि उन जा माइट असांजा जान जा वेरी बणिजी विया। कैमरामैन इमरान अली मल्हाह सां गॾु ख़ालिद मल्हाह, सिंध टीवी न्यूज़ चूंडको।